ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया तो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे चौथे अध्याय जे बे भाग में ॾिठो त राजा कंस हुन अष्टभुजा देवी के ॾिसी ॾाढो विरलाप ऐं अफ़सोस करे पंहिंजी भेण देवकी ऐं वासुदेव जी खां माफ़ी वठी उन्हनि खे पंहिंजे घर मोकिलीनि था ऐं तंहिं बाद पंहिंजी राजसभा में सभिनी वज़ीरनि ऐं राक्षसनि सां सोच वीचार करे इहो फ़ैसिलो कनि था त जिते जिते ब्राह्मण हरि भक्त ऐं ॿिया नंढड़ा नंढड़ा बालक उन्हनि खे नज़र ईंदा, उन्हनि सभिनी खे हू दुख ॾींदा। तंहिं बाद कंस जी आज्ञा मूजिब सभई राक्षस वञी हरि भक्तनि ब्राह्मणनि ऐं नंढड़नि बालकनि खे दुख ॾियण लॻा ऐं मारण लॻा। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो 5वां अध्याय शुरू करे रहा आहियूं, जंहिंजो नालो आहे नंद जे घर श्री कृष्ण भगवान जे ॼमण ते ख़ुशी करण। श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, जॾहिं वासुदेव जी श्री कृष्ण भगवान खे यशोदा जी हिंज में सुमारे मथुरा ॾांहुं आयो, तॾहिं यशोदा जागी ऐं बालक जो मुंहुं चंड वांगर प्रकाशमान ॾिसी नंद जी खे चवाए मोकिलियो त तोखे पुटु पैदा थियो आहे। तॾहिं नंद जी ख़ुशीअ में भरिजी अची श्री श्याम सुंदर खे ॾिठो ऐं नंद ऐं यशोदा ॿिन्ही ख़ुशि थी पंहिंजो जनम सफल सम्झियो ऐं नंद वेद मूजिब नंदी मुख श्राद्ध कयो ऐं श्याम सुंदर जे प्रकाश सां नंद बाबा जो घर रोशन थी वियो ऐं उहो आनंद रूपी समाचार गोपियुनि ऐं ग्वालनि ॿुधी पंहिंजनि घरनि में मंगलाचार कयो ऐं ब्राह्मणनि खे घणो ई दान कयो। ब्रजवासी ख़ुशि थी नंद खे वाधायूं ॾियण आया। ब्रजवासी आया से खुशी खूब खुमार, ॾियण वधाई नंद खे उपजियो नंद दुलार। जॾहिं सुबुह जो नंद राय ज्योतिषियुनि खे घुराए पुट जे पैदा थियण जी साथ ऐं लगन पुछियो, तॾहिं पंडितनि चयो असांजी सम्झ में ही छोकिरो ॿियो परमेश्वर मालूम थो थिए ऐं ही राक्षसनि खे मारे पृथ्वीअ जो ॿार लाइ गोपीनाथ चवाईंदो ऐं सभई जगत जा जीव हिन जो जस ॻाईंदा। इहा ॻाल्हि ॿुधी नंद जी ख़ुशि थी गायूं ऐं मणियूं ऐं रतन, सत अन्न ऐं तिर, चांदी ऐं सोन, खीर ऐं घी भराए ब्राह्मणनि खे दान ॾिनो। तंहिं खां सवाइ उन्हनि ज्योतिषियुनि खे पंडितनि खे घणी दौलत ॾेई सभिनी मोहताजनि खे बेपरवाह कयो ऐं पाण ख़ुशि थी पंहिंजे दरवाज़े ते जराऊ कुर्सीअ ते वेही मंगला मुखियुनि खे नाच ऐं गानो करायो ऐं प्यारा भक्तों उन्हनि खे दिलि घुरी बख़्शीश ॾेई रवानो कयो। तंहिं खां पोइ सभु गोपियूं ऐं ग्वाल चङा चङा गहना ऐं कपिड़ा पाए मेवा मिठाइयूं खणी थालियुनि में ॾीया ॿारे मखण आरतीअ में विझी ॻाईंदा वॼाईंदा दही ऐं ॾुध मलाई लटाईंदा नंद जीअ वटि वधाई ॾियण लाइ पहुता। चोलियूं ओढियल सुहिणियूं पेशगर क़िस्मे रंग, साड़ियूं घूंटनि तार जूं सुहन सुंदर अंग, कंचन थाल संवारे तंहिं में दीपक बार, मखण प्रभुअ जी आरती खणी आयूं बिरज नार। ॾींहंनि वाधाई नंद खे चवनि यशोदा खे किथे तुंहिंजो लाडलो आहे, दर्शन कराए हिन वेर। प्यारा भक्तों,
जॾहिं अहिड़ा मिठा वचन ॿुधी यशोदा श्याम सुंदर जो मुंहुं खोले हुननि खे ॾेखारियो। तॾहिं सभु ब्रज बालाऊं सांवरी सूरत में मोहिणी खे ॾिसी परम आनंद में मगन थी वियूं ऐं उन तां मोती ऐं रतन वग़ैरह गौर करे आसीसूं ॾियण लॻियूं। ए नंद, तव्हांजो पुटु लख वरियनि ताईं जीअरो रहे। ऐं सभु गोकुलवासी उन ॾींहुं ॾाढा ख़ुशि थी घटियुनि ऐं बाज़ारनि में दही मखण जो दान ॾियण लॻा ऐं गोपियुनि ख़ुशीअ में भरिजी ॾोहिरा ॻाए नंद जीअ खे वाधायूं ॾिनियूं। जे ॿुधी नंद ॾाढो ख़ुशि थी पियो ऐं रोहिणी ख़ुशीअ में भरिजी गोपियुनि सां नचण लॻी। प्यारा भक्तऊं, तंहिं वक़्तु ब्रह्मा जी, महादेव ऐं सभई देवताऊं पंहिंजनि स्त्रियुनि समेत विमाननि ते चढ़ी आकाश मार्ग खां ब्रज मंडल ते आया ऐं अप्सराऊं पंहिंजनि पंहिंजनि विमाननि ते नचण लॻियूं। किन्नर ऐं गंधर्व घणनि क़िस्मनि जा वाॼा वॼाइण लॻा ऐं देवताउनि गुल फुल वग़ैरह वसाए पाण में चयो, गोकुलवासियुनि जा वॾा भाग आहिनि जो जंहिं पार ब्रह्म परमेश्वर जो दर्शन ब्रह्मा ऐं ॿियनि देवताउनि खे बि ध्यानु कंदे जल्द नथो मिले, तंहिं उते वञी सुर्गुण रूप धारियो आहे। एतिरी कथा ॿुधाए श्री सुखदेव जी चयो, हे राजा परीक्षित, उन ॾींहुं नंद वटि जेको आनंद हो सो मुंहुं खां वर्णन कयो नथो वञे। ऐं नंद सभिनी ग्वालनि खे भोॼन कराए चङा चङा गहना ऐं कपिड़ा पहिराए उन्हनि जी मर्ज़ी पूरी कई। इहो आनंद रूपी समाचार ॿुधी ॿियनि देशनि खां मंगलामुखी ऐं जाजक नंद जे घर आया, जिन सभिनी खे मोह मांगियो दान ॾेई रुख़्सत कयाऊं। उन्हनि ॾींहंनि में श्री महादेव जी बि जोगी जो रूप धारण करे वेंकटनाथ जे दर्शन करण वास्ते नंद राय जे दरवाज़े ते अची भिख्या न वठी पार ब्रह्म परमेश्वर जो दर्शन ॾाढे प्रेम सां कयो। सभई चयो, जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 5 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो, जय सिया राम, राधे राधे।